नाज़रीन, मेहड़ में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां सिंध में धारियुनि खे निकाली ॾियण, बोर्ड मुतासिरनि जी सहायता न थियण, बोर्ड वारनि इलाइक़नि मां पाणी निकाल न करण ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे पैदल मार्च कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर महेसर। जी मंज़ूर। नाज़रीन, अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां सिंध में धारियुनि जी आबादकारी, बोर्ड मुतासिरनि जी सहायता न थियण ऐं बदअमनी ख़िलाफ़ सिंधियाणी तहरीक जे औरतुनि ऐं अवामी तहरीक जे कारकुन पारां निकितल एहतिजाजी रैली पैदल मार्च में शरीक अॻुवाननि जी ॻाल्हि मुजिब हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते सिंध में धारियुनि खे निकाली ॾेई दादू ज़िले समेत सिंध जे जेके समूरा बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि जी वाहर कई वञे। असांजा ॿमुखी मुतालबा आहिनि। हिकिड़ो त सॼी सिंध के पीपुल्स पार्टी हथरादू बोड़ आयो है। ही का कुदरती बोड़ ना है, पर पीपुल्स पार्टी कट हणी घारा हणी पंजा ॻोठ ऐं फसल बचाइण जे लाइ सॼी सिंध के बोड़ा ऐं तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। बोर्ड मुतासिरनि जी बहाली ऐं धारियुनि जी नेकाली लाइ पाण अवामी तहरीक तरफ़ां रैली कढी वई आहे, जंहिंमें सभई भाइर भेणूं शरीक आहिनि। पहिरियां त खैरपुरनाथन शाह ऐं मेहड़ खे ऐं पूरी सिंध खे पीपुल्स पार्टी जे सफ़ाक रहज़न ऐं कातिल हुकुमराननि हथ वठी हथरादू तौरु बोड़ायो त जीअं माण्हुनि जा लाश तरनि ऐं हिननि खे ॿाहिरियूं इमदादूं मिलनि। तरफ़ां असांजो ही जेको एहतिजाज आहे मरकज़ी काल ते, उहो टे असांजा मेन मुतालबा आहिनि। हिकु त जेको सिंध में धारिया आहिनि बंगाली, बर्मी, अफ़गानी, उहे रोज़ अचनि पिया लखनि जे तादाद में, उन्हनि खे शनाख्ती कार्ड ठाहे ॾिना पिया वञनि था। अॼु असांजा मुतालबा आहिनि त हिकिड़ो त बोर्ड मुतासिरनि जी बहाली आहे मजमूई तौर ते, ऐं ॿियो जेको धारिया आहिनि सिंध में उन्हनि खे आबाद कयो पियो वञे। जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती हिन गवर्नमेंट कयो आहे, जेको हथ वठी बोड़ायो वियो आहे, खैरपुरनाथन शाह खे, मेहड़ खे, हर हंध खे हिननि बोड़ायो आहे। हिन सिंध जो का बि हिननि सिंध सां चङाई न कई आहे। हिननि बोड़ायो, पैसा वरिता, पाणी था कढाइनि, पैसा था वठनि। हींअर हिननि जो कारोबार थी वियो आहे। हींअर लुट जी असांजी ग़रीब अवाम वई आहे, पीसजी असांजी ग़रीब अवाम वई आहे। ग़रीब नाज़रीन, अवामी तहरीक पारां सिंध में धारियुनि जी आबादकारी, बोर्ड मुतासिरनि जी सहायता न थियण ऐं दादू ज़िले में बदअमनी ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे तालका हॉस्पिटल खां घंटाघर चौक ताईं पैदल मार्च करे 3 किलोमीटर पैदल मार्च करे रैली कढी विया। हिते रैली में शामिल अवामी तहरीक जे अॻुवाननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जा मुतालबा ॿुधंदासीं त उहे छा था चवनि।